आख़िरकार ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे फांसी छो ॾिनी वई ऐं कंहिंजे चवण ते फांसी ॾिनी वई। हीउ वाक़ियो 11 नवंबर 1974 जी राति जो आहे, जॾहिं वज़ीर आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टो पंहिंजी अवामी मसरूफ़ात से फ़ारिग़ थी मुल्तान में पंजाब जे गवर्नर नवाब सादिक हुसैन कुरैशीअ जी महल में पंहिंजे दोस्तनि सां मौजूदु हुयो ऐं आराम सां सिंगार जा कश लॻाए रहियो हुयो। उन ई दौरान संदसि मिलिट्री सेक्रेटरी लेफ्टिनेंट जनरल इम्तियाज़ हुसैन अची आस्ते कन में कुझु ॿुधायो त IG पंजाब राव रशीद टेलीफ़ोन ते का अहम ॻाल्हि करणु चाहे थो। जॾहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टे काल मिलाई त ॿिए तरफ़ IG पंजाब राव रशीद इतलाउ ॾिनो त लाहौर में क़ौमी असेंबलीअ जे रुकन अहमद रज़ा कसूरीअ ते क़ातिलानो हमलो थियो आहे, जंहिंमें संदसि वालिद नवाब मोहम्मद ख़ान क़त्ल थी चुकियो आहे ऐं कसूरी साहब तव्हां जे मथां FIR दाख़िल करणु चाहे थो। इहो ॿुधी ज़ुल्फ़कार अली भुट्टो सिर्फ़ एतिरो ई चयो, ओ नो वेरीसाइड, ऐं उन खां पोइ ज़ुल्फ़कार अली भुट्टे हुकुम ॾिनो त जीअं कसूरी चाहे थो उहे FIR दाख़िल कई वञे। लेकिन ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे इहो मालूम ई न हो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी संदसि ज़िंदगीअ जो सभ खां वॾो सानियो साबित थियण वारो हुओ। अहमद रज़ा कसूरी उहो हुओ जेको पीपल्स पार्टीअ जी टिकेटुनि ते चूंडिजी असेंबलीअ में आयो हुयो ऐं हू ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे असेंबलीअ में तनक़ीद कंदो रहियो ऐं हू हमले वारी राति पंहिंजे वालिद सां गॾु हिकु शादीअ जी तक़रीब मां जॾहिं वापसि अची रहियो हो ऐं संदसि कार जॾहिं लाहौर जे शाह जमाल चौक वटि पहुती त टिनि नामालूम अफ़रादनि संदसि शदीद फायरिंग करे ॾिनी। फायरिंग जे नतीजे में संदसि वालिद मोहम्मद नवाब ख़ान सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल खयो वियो। इस्पताल में हू ज़ख़्म जा सूर न सहंदे आख़िरकार दम ॾिनो ऐं उन खां बाद कसूरी साहब अची थाणे ते वज़ीर आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे ख़िलाफ़ FIR दाख़िल कराइणु चाही। पहिरियों त SHO DSP ऐं SSP ताईं हीअ ॻाल्हि पहुती, उन खां बाद में SSP IG पंजाब ताईं इहा ॻाल्हि पहुचाई त IG पंजाब इहो फ़ैसिलो करण खां पहिरियों त इनकार कयो, पर आख़िरकार IG पंजाब वज़ीर आला मियां हनीफ़ सां मशवरो करे ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे इतलाउ ॾिनी। ज़ुल्फ़कार अली भुट्टे वरी बि उहो ई चयो जीअं कसूरीअ जी मर्ज़ी आहे उन जे मुताबिक़ FIR दाख़िल कई वञे। 11 नवंबर 1974 ते 302 कलम ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे ख़िलाफ़ दर्ज थी वियो। भुट्टो साहब खे उन वक़्तु अंदाज़ो बि न हुओ त हीअ FIR अॻिते हली संदसि मौत जो फ़ैसिलो बणजंदी। 1975 में जस्टिस शफ़ीक़ुल रहमान जी तहक़ीक़ात जी रिपोर्ट ऐं पुलिस जी जांच खां पोइ ही केस मर्डर करार ॾेई बंदि कयो वियो, पर 5 जुलाई 1977 ते जॾहिं जनरल ज़ियाउल हक़ मार्शल लॻाई ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी हुकूमत खे बरतरफ़ करे छॾियो ऐं ज़िया हुकूमत उहो ई बंदि केस दुबारा खोलियो ऐं FSF जे हलाकारनि खे हिरास में वरितो वियो ऐं उन्हनि खां बयान वरिता विया अरशद इक़बाल राना ऐं अफ्तार ऐं गुलाम मुस्तफ़ा खां। उन वक़्तु FSF जो डायरेक्टर मियां अब्बास जे हुकुम ते ही सॼो कमु कयो वियो। आख़िरकार उन ई दौरान ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे भी गिरफ़्तार कयो वियो, लेकिन ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे सीशन कोर्ट जे बदिरां सिधो ई डायरेक्ट हाई कोर्ट में पेश कयो वियो, जिथे चीफ जस्टिस मौलवी मुश्ताक अहमद हुयो। लेकिन मुश्ताक अहमद जो भुट्टे साहब सां पहिरियों ई ज़ाती रंज रही हुई। आख़िरकार 18 मार्च
1978 में लाहौर हाई कोर्ट FSF जे ॿियनि अफसरनि खे सज़ाए मौत ॿुधाई ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो सुप्रीम कोर्ट में अपील दाख़िल कई, पर ज़ियाउल हक़ सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस याकूब अली खान खे हटाए उन जी जॻह ते जस्टिस अनवर अल हक़ खे चीफ जस्टिस मुक़रर करे छॾियो। सुप्रीम कोर्ट जे 9 रंगी बेंच में उहो फ़ैसिलो कयो वियो जिन मां 4 जजनि सज़ाए बरक़रार रखी। चीफ जस्टिस अनवर अल हक़, जस्टिस नसीम हुसैन शाह ऐं जस्टिस मोहम्मद अकरम, जस्टिस करम अलाई चौहान ऐं 3 जजनि भुट्टो खे बेगुनाह करार ॾिनो। जस्टिस सफदर शाह, जस्टिस मोहम्मद हलीम, जस्टिस दराब पटेल ऐं 2 जजनि खे केस खां ॿाहिरि रखियो वियो। अगरि उहे जज बि शामिल हुजनि हा त थी सघे थो केस कुझु मुख़्तलिफ़ थिए हा। आख़िरकार 4 अप्रैल 1979 ते ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे रावलपिंडीअ जे जेल में फांसी ॾिनी वई ऐं बाद में छा थियो, पाकिस्तान ऐं दुनिया जे कानूनी माहिरनि हिन फ़ैसिले खे अदालती क़त्ल करार ॾियनि था। हालांकि फ़ैसिलो अंदरिन जजनि बाद में इहो ई ॿुधायो त जस्टिस नसीम हुसैन शाह बि बाद में एतराफ़ कयो त भुट्टो साहब खे फांसी ज़ियाउल हक़ जे दबाव जे नतीजे में ॾिनी वई ऐं उहो अदलिया जो ग़लति फ़ैसिलो हुयो। पर अॼु बि कानूनी किताबनि में PLD में ज़ुल्फ़कार अली भुट्टो जो नालो 302 क़त्ल केस में सज़ाए मौत हफ़्ता ॾोयारी तौर पर मौजूदु आहे।